सोबत देरो लॻ भागत पेट्रोल पंप जे साम्हूं सहाफ़ी वज़ीर हुसैन सूमरो जे सोट शाहनवाज़ सूमरो जी किरियाने जी दुकान मां राति नामालूम चोर दुकान जी छत पटे दुकान में अंदर दाख़िल थी रोक 8,000 रुपया गेह जूं लीटर वारियूं 6 बोतलूं गेह थेलिन वारो कार्टून चांहि मेज़बान पूरो कार्टून साबुण लक्स केपरी कार्टून 7 ग्रोस खंड ऐं ॿियो लखें रुपयनि जी मालियत जो सामान चोरी करे आसानी सां फरार थी विया। मुतासिर शाहनवाज़ सूमरो सोबेरो थाणे ते नामालूम चोरनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई आहे। हुन जो चवणु हो त मुंहिंजी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे, बाक़ी मां बग़ैर सबूत जे कंहिं जे बि मथां तोहमत नथो हणणु चाहियां। हाणे पुलिस जो कमु आहे जांच करे उन्हनि पुलिस अमलदारनि जे उन्हनि पेराठिन सां मुलाक़ात कराई वई आहे जिन पाण में मशवरा करे कम सां लॻी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची